देखी पर मुखे सोना साईं जो शेर याद अचे वाह हजरत ख्वाजा महबूब सोना से रहमतुल्लाह फरमाइंदा ओ रहो न दम धणिया खा तू धार अदा रहो न दम धणिया खा तू धार अदा मंज ज़िक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धणिया खा मोहब्बत नागे रही त अज़ीज़न में सगन सोटन जाचन मामन में है सुनन संगतन प्यारन भाईरन में मिठड़न मामन सुहणन साहुरन में अथई मतलब जो हर को यारो अदा रहो न दमो धणिया खा ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह जे कामिल वली जी हज का पुकारा इनके दिल में हंडा इनके दिल में जाए दे रब जो कुरान गवाहा छा कया अगते मौजू निकरे ही न थो रुगी कुरान जो आयतों पे थियूं आदो अचन तू अल्लाह जे दिल जो पांजे दिल में रब्बे जुल जलाल जो खौफ रख इस त मुझो अल्लाह तुझा तमाम मामलात हल करे थो या न थो अगर बीमार आही तुझी बीमारी खत्म बेऔलादी आही तुझी झोली साई अगर तोखे माली मुश्किलातूं हन मुश्किलातूं आसान जेके भी तकलीफूं हन तू अल्लाह जे दर सच्ची दिल सा तौबा कर मुझे मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात ते दुरूद पढ़ मुझा दोस्त अजीज अल्लाह जे कामिल वली जे दामन में हथ विझ ॾिस त बेड़ो पार थे थो या नथो थे हाणे साईं मुनवर साहब अगारो ॾाढो खिलुस मां जुमलो चयो त जेके थकिजी पिया आहिनि उहे हथ खणनि त दोस्तनि हथड़ो खयो पे मथे ॾिठुम जे थकिजी पिया आहियो त सवा कलाक पूरो थी वियो मूंखे उथण में काई देर न आहे जेकॾहिं थका न आहियो त पोइ मूंखे कीअं ख़बर पए त तव्हां थका न आहियो त मां तव्हांखे थोरो अज़मत मुस्तफ़ा बि झलक हिकिड़ी ॿुधायां जोरदार नारे जो जान नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हाज़री शाने मुस्तफा नारे पी अजमत मुस्तफा सब ज्यादा था बाबा माशाअल्लाह सच्ची गाल बुधा दिल चवे थी घड़ी खन ॻाल्हायूं या थकिजी पिया आहियो समझी वियुसि मां तव्हां त पखे ते वेठा हो पर पोइ ते वीचारा जेके घुट में वेठा आहिनि मां ॻाल्हाइण लाइ तयार हां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़मीनों बनाए आसमान बनाए अर्श पंहिंजो बनाए पंहिंजे नूरानी मलाइकन खे हुकुम कयो ऐं मुंहिंजा फरिश्तो मुंहिंजे अर्श खे कुल्हो ॾेई मथे खणो छा अल्लाह ताला फरमायो ऐं मुंहिंजा नूरानी मलाइको मां अल्लाह जे अर्श खे कुल्हो ॾेई ॻाल्हायो ॻाल्हाईंदव त हलंदासीं न त बीहंदासीं मुझे नूरानी अर्श के कुल्हो ॾियो अल्लाह कंहिंखे फरमाए जो सभिनी मलाइकन खे मलाइको कंहिंखे चइबो आहे जो जेको अल्लाह जे हुकुम जी तकमील कंदो तमील कंदो आहे अल्लाह जे हुकुम जी फरमान बरदारी कंदो बेनियाज़ रब हुकुम कयो पंहिंजे नूरानी मलाइकन खे मां अल्लाह जे अर्श खे कुल्हो ॾियो तमाम मलाइकन गॾिजी अल्लाह जे अर्श खे कुल्हो ॾिनो सभिनी कुल्हो ॾिनो मगर रब्बे ज़ुल जलाल जो अर्श इंच भी खणण त परे पर हिलाए भी न सघिया बेनियाज़ रब मुझे सुने करीम रब
उन तमाम मलाइकन खे जॾहिं हुकुम कयो कुल्हो ॾिनो खणी न सघिया। मौला तुंहिंजो अर्श गरो आहे, खणण जी ताक़त नाहे। मुझे बेनियाज़ रब उन्हनि तमाम मलाइकन मां पंहिंजे कुदरत सां चूंड फरमाई, फलाणो 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 फलाणो। 8 मलाइक चूंडिया घणा, वरी ॻाल्हायो घणा, अॻु में घणा हा चो अणखुट। हाणे चूंड थी 8 जी, मुझे बेनियाज़ रब उन 8 मलाइकन खे हुकुम कयो, मुझे अर्श खे कुल्हो ॾियो। मलाइक हुया, इनकारी कोन हुया। जॾहिं उन्हनि जी मुझ करीम रब कुल्हे ॾियण जी तयारी कई, मुझे बेनियाज़ रब फरमायो कुल्हो त अॻु में बि ॾेई चुको पंहिंजी पूरी बिरादरीअ सां। मां रब जे अर्श खे चोरे न सघियो, हाणे कुल्हो ॾियो। जॾहिं 8 मलाइकनि कुल्हो ॾिनो ऐं अर्श खॼी वियो। अर्श ॻाल्हायो, अर्श न रुगी खॼी वियो, अॼु ॾींहं ताईं खयो पियो वा, पर क़यामत ताईं खयल ई रहंदो। उहे 8 ई मलाइक नाओ शामिल नाहे, हिकिड़ो खुटाए 7 बि न, उहे ई 8 घणा 8। जॾहिं अल्लाह जे मलाइकनि 8 कुल्हो ॾेई अर्श खे मथे खयो, तमाम मलाइक अल्लाह जे दरबार में त सवाल न पिया करे सघनि, मौला असां सभिनी न खयो, इन्हनि 8 कीअं खयो? पर दोस्त दोस्त खां सवाल ज़रूर कंदो आहे त अघारो हेतिरा ॼणा हुयासीं, हे 5 लकड़ा खणी न सघियासीं, हींअर 2 ॼणनि जो खयो आहे। या त का तव्हां वटि टेक्निक आहे या पासे मौका तव्हां खे सपोर्ट ज़रूर मिली आहे। जॾहिं उन्हनि 8 मलाइकनि खां पंहिंजे जमी मलाइकनि पुछो, ऐं दोस्तो सभिनी न खणी सघियासीं, तव्हां 8 बि हुयो, हाणे अलॻि थी अर्श खॼी वियो, राज़ कहिड़ो आहे? उन्हनि 8 जेको राज़ ॿुधायो, चई त ॿुधायई। उन 8 फरिश्तनि जवाब ॾिनो, कुल्हो त अॻु में बि ॾिनोसीं, कुल्हो हाणे बि ॾियूं पिया, जीअं कुल्हो पिया ॾियूं। बेनियाज़ रब हुकुम फरमायो, सखणो कुल्हो त अॻु में बि तव्हांजे बिरादर सॼीअ ॾिनो, मां अल्लाह जे अर्श खे चोरे बि न सघियो, तव्हां 8 कीअं चोरींदव? मौला छा कयूं? रब्बे ज़ुल जलाल फरमायो, मुझे महबूब ते दुरूद पढ़ंदा वञो, कुल्हो ॾींदा वञो, मां रब पाण ई अर्श खणी थो छॾ। सुभान अल्लाह। उन 8 मलाइकनि मुझे सुणे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद पढ़ी, दुरूद पढ़ी। अर्श खे जीअं जो कुल्हो ॾिनो, मुझे मुस्तफा जे दुरूद जे ताक़त सां, अल्लाह जे हुकुम सां उहो अर्श क़यामत थई उन्हनि 8 मलाइकनि जे कुल्हे ते आ। हाणे तोखे सोचणो आहे मुसलमान, अर्श जो वज़न घणो आहे या तुंहिंजे मुंहिंजे गुनाहनि जो वज़न घणो आहे? सोच मुसलमान, जेकॾहिं तो मुंहिंजा गुनाह अर्शन खां बि घणा आहिनि त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर जे एतिरा नाहिनि त पोइ मुंहिंजे महबूब ते दुरूद सलातो सलाम पढ़ण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजे गुनाहनि खे मेटण मुंहिंजे करीम रब जो कमु आहे। छा पढ़ंदे? ॻाल्हाए। सलात पढ़ंदासीं, सलाम पढ़ंदासीं, महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़ंदासीं। छा मिलंदो आहे दुरूदनि मां, दुरूद पाक पढ़ण मां? ॿुधायई, ॻाल्हाए ॿुधायई। कीअं ॿुधायई? यको क़ुरान पढ़ियो त भला हाणे वरी तोखे को शेर ॿुधायां?
चमी तो कुरान बुधाया, चमी तो शेर बुधाया, छा तो चवी हाणे कुरान घणो बुधो थो मुझे ख्याल में, एतिरो वरी हज़म भी करे सगो, याद भी करे सगो। बहराड़ी जो माहौल आ, दुरूद पढ़ण सां छा छा मिलंदो आ? तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले, तो मदीने जो घोट हुजूर मिले। थी वञे थी जन्नत जी तसला, चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हुजे विर्द ज़ुबान ते या अल्लाह, चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। छोटकारो दुरूद दोहार जो, आ इलाज दुरूद बीमारन जो। छोटकारो दुरूद दोहार जो, दुरूद बीमारन जो। ही वज़ीफ़ो दस्यो हर वलीउल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मुझे करीम रब, मुझे बेनियाज़ रब, अर्श के खणण ला मलाइकन के पांजे महबूब जे दुरूद जो दस दिनो। राज केड़ो होयो अजीजा ने मन तकड़ तकड़ में बगालियूं करे वठा, मता तो के गर्मी ॾाढो तंग कयो हुजे। मुझे करीम रब जे प्यार दे निहार, उन मुझे करीम रब के खबर इहो ही अर्शा हिकड़ो ॾींहुं थींदो, इहे ही अर्श वारा मलाइक, इहे ही मां रब करीम जा नूरानी मलाइक इन अर्श ते मौजूद हूंदा, ऐं मुंहिंजो यार भी मौजूद हूंदो। जॾहिं उहा घड़ी ईंदी, मुझो महबूब इन तमाम नूरानी मलाइकन जे सरदार के चवंदो, मथे हल, मथे हल। हलण खां आजिज़ी अख्तियार कंदो, मज़ूरी अख्तियार कंदो। आका मूं में हिम्मत नाहे, नथो हली सगां, पावर नाहे, ताकत नाहे। मुझो करीम मुस्तफ़ा ज़ोर कोन भरींदो त तूं ज़रूरी हल, मगर मुझो मुस्तफ़ा फरमाईंदो, ऐ जिब्राइल जे हली नथो त को कम ॿुधा। जॾहिं जिब्राइल खां पुछंदो त जिब्रील जवाब इहो कोन ॾींदो त मुंहिंजा करीम मुस्तफ़ा ॿियो कम नाहे, इहो कम आहे त अल्लाह जी ज़ात मुंहिंजा दर्जात बुलंद करे। बस इहो अर्ज़ कंदो त मुंहिंजा आका ॿियो कोई कम नाहे। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, पुलिस रात हूंदी, पर मां जिब्राइल जा हूंदा, गुज़र तुंहिंजे उम्मत जो हूंदो। अजीज़ाने मन उन मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात में जेको रंग रखियला, कुरान जी जेका आयत पढ़ियम, जरा उनके खोलियां। सुभाणे उलमा जो मयारी न थी पवां, इन राज के राज करे हलियो वियो। सच पुछो आयत इन ला पढ़ियम त सजी तकरीर कयां, पर तवां जो सादो हाल ॾिसी इन पासे न वयुसि, इन करे महसूस कयुम त तव्हां के फायदो न थींदो। इन करे फायदो पूरो करण ला अल्लाह फरमायो, इन्ना अरदनल अमानत अल समावाति वल अर्दि वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा
व अशफक़न मिन्हा व हमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। तवज्जो कजो, आयत कुरान जी पढ़ी थम, राज हिते खोलण मुनासिब कोने, छो त ज़ीनी अप्रोच बिल्कुल हेठी लेवल जी आ, पर उन राज के राज रखी करे उन जो मकसद सफ़ा सवली सिंधीअ में करे ॿुधायां, छो त ॻाल्हि वॾी आ। जमायत जी जेका ज़ीनी अप्रोच आ बिल्कुल हेठा ॿाराड़ी जो माहौल आ, ताके समझ में नहीं को आरस भंजदो, पर सवली सिंधी करे ताके ॻाल्हि कढी ॾियां त जे आयत जो मतलब छा है समझी वञो। अगर हिन दुनिया जे अंदर कोई भी माण्हू कैसा प्यार थो करे, छा थो करे, ॻाल्हायो छा थो करे, प्यार थो करे, इश्क थो करे, हे दुनिया जे बेवफाई वारो न सच्चो इश्क थो करे, ओहो महबूब चवेस तो ॻाल्हि ॿुध। तवज्जो, ॻाल्हि समझो, जेकॾहिं उहो महबूब चवे तू मूंसां प्यार करण चाहीं थो, हा यार चवे तो ॻाल्हि ॿुध, तवज्जो ॻाल्हि ॿुध, मूंसां प्यार त कंदे पर दुनिया जी ख्वारी खणनी पवंदे, क़बूल थई चे क़बूल आ, दुनिया जा ताना ॿुधणा पवंदे चे क़बूल आ, दुनिया बुरो पुछड़ो चवंदे चे क़बूल आ, तोखे दौलत कुर्बान करण पवंदी चे क़बूल आ, खुटाईंदे खुटाईंदे चे अमड़ छॾणी पवंदे चे क़बूल आ, अबो छॾणो पवंदे चे क़बूल आ, चे आख़िर में जान ॾियणी पवंदे चे क़बूल आ, जेॾी महिल चे जान ॾियण बि क़बूल आ त महबूब चयुसि जेकॾहिं तूं सभु कुझु मूंखे थो ॾी त मां पाण खे बि तुंहिंजे हवाले करे थो छॾियां। सवली सिंधीअ में सॼी आयत जो मफ़हूम ॿुधायो मैं, मुझे बेनियाज़ रब फरमायो मां पंहिंजी अमानत, तवज्जो मां रब पंहिंजी अमानत, रब त मालिक आ, वरी चवे थो मूं पंहिंजी अमानत। तवज्जो त कर क़ुरान ॾे, ओ मुस्लमानो क़ुरान खोलियो पढ़ो ऐं कने आशिकन ओशाकन खां क़ुरान ॿुधो त ख़बर पवे त क़ुरान जो राज़ छा, क़ुरान जो मज़ो छा है, क़ुरान में अंदर उहे ग़ैबी खज़ाना कहिड़ा आहिनि जेके आशिकन को सवाज ॾींहं ते को खोले ई कोन सघियो आहे। खबर थी कीअं, खाहोड़िन खफ़ी असी लतीफ़ जो बैत पढ़ा, अल्लाह सूझी लधो सुबहान, आशिक इने अखिरे वञी लंघिया लामकान, हू सां गॾिजी हू थिया बाबू से बिरयान, सबो ई सुबहान आयो नजर उन्हनि जे। हिक लतीफ़ जे बैत सां क़ुरान जी आयत ए आशिक राज पर ताहरी पढ़ण ला तैयार, हिक लतीफ़ जे बैत सां क़ुरान जी आयत पढ़ण ला तैयार हां। ख़बर तोखे पवे त लतीफ़ जेको फरमायो त जेतो बैत भाया से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियां संदी पार ॾे, पर वक्त इंतहाई मुख़्तसिर थी चुको आहे। अज़ीज़ान मन मुझे करीम रब जे कुदरत जे राज़न ॾे निहार। अल्लाह फरमायो मां पंहिंजी अमानत आसमानन खे ॾियण चाही, पर उन्हनि चयो मौला ॻाल्हि वॾी आहे, मां पंहिंजी अमानत इन्ना अरदनल अमानत अल समावाति वल अर्द, मां रब पंहिंजी अमानत
आसमानन खे ॾियणु चाही उन्हनि ॾिसी चयो मौलाना असांजी जाइ नाहे उहा ई अमानत ज़मीन जे सतनी तबक़नि खे ॾियणु चाहियमि ज़मीन निहारे चयो मौलाना असांजी जाइ नाहे जबलनि खे आॾो रखी मान ऐं वॾी ताक़त वारो भला ही ज़रड़ो अमानत जो खणो जबलनि निहारे चयो मौलाना असांजी ताक़त नाहे रब जो क़ुरान ॿुध सभिनी माज़ूरी ज़ाहिर कई मौला असां में हिम्मत नाहे व हमलहल इंसान हिकिड़ो ई इंसान आ जंहिंमां करीम रब जाॾो चयो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा मौला ज़मीनुनि खां छो थो पुछी आसमाननि खां छो थो पुछी जबलनि खां छो थो पुछी तूं मुंहिंजो मां तुंहिंजो तूं मुंहिंजो मां तुंहिंजो मौला इहा अमानत मां खणण लाइ तयार आहियां इन्नहु कान ज़लूमन जहूला तर्जुमे करण वारा तर्जुमो करे छॾींदा आहिनि त वॾो जाहिल आहे इंसान वॾो ज़ालिम आहे इंसान लेकिन मक़सद कहिड़ो आहे अल्लाह चएसि त पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म थो करी कीअं थो ज़ुल्म करी केॾी महिल बाहि जे विच में टप ॾियणो पवंदई क़बूल थई जी मौला कबूल जी केॾी महिल मिस्र जे बाज़ार में ग़ुलामन वांगुरु विकिरो थींदे कबूल चवे थो मौला कबूल केॾी महिल 80 सालनि खां बाद हिकिड़ो पुटड़ो ॾींदो मैं हुक्म कंदो मैं वञी ऋण पट में छॾे आ कबूल मौला कबूल वरी घुराए चवंदो मैं काती हथ में खण इन पुट जे मथां वहाए ज़बह कर कबूला मौला कबूला बेनियाज़ रब फरमायो केॾी महिल मिस्र जे जेलन में विझंदो मैं मौला कबूला मुझे रब फरमायो केॾी महिल ताइफ जे मैदान में पत्थर हणाईंदो मैं यार चयो कबूला मुझे बेनियाज़ रब चयो मदीनो छॾे करबला ॾे वञण ते मजबूर कंदो मैं यार चयो त कबूला जवान पुटड़ा हिकिड़ो हिकिड़ो करे घुरंदो वेंदो मैं ॾियणो कबूला मौला कबूला सभई साथी बचड़ा मूंखे ॾेई करे पंहिंजे औरतुनि खे अकेलो करणु कबूला हा मुंहिंजा मौला कबूला जेकॾहिं तुंहिंजो धड़ ज़मीन ते करबला में हुजे सिर नेज़े ते हुजे मां रब जो क़ुरान पढ़ंदे कबूला चवे थो मौला कबूला रब ऐलान कयो जे सब कुछ कबूल आ त पोइ अॼु जेकॾहिं मलाइकनि खां तोखे सजदो न कराया त मुंहिंजो बि रब नालो ई न जेकॾहिं तूं सभु कुझु क़बूल थो करीं त यार चए थो बेवफ़ाई हिते बि नाहे अज़ीज़ाने मन हे वॾो इश्क जो सौदो हो जेको तव्हां जाॾो मां थोड़नि लफ़्ज़नि में ज़ाहिर करे वियुसि बस झलक ॿुधाई में इंशा अल्लाह ताला छो त मूं महसूस कयो पोइ शायदि मूं ग़लति महसूस कयो हुजे मूं महसूस कयो त इहा अहिड़ी हिकिड़ी ख़ुफ़िया ऐं वॾी ॻाल्हि हा जेका ॿाहिराड़ी जा सादड़ा माण्हू शायदि न सम्झी सघनि इन करे सवलो करे मूं सॼो मतन तोखे ॿुधायो त अल्लाह जे ज़ात ऐं इंसान तोखे पंहिंजी अमानत सां नवाज़ियो आहे सूरत आहे सूरत कहिड़ी आहे चो इंसान जी सूरत कहिड़ी आहे याद रख दुनिया जी कहिड़ी बि शइ हुजे इंसान हथ न लाए त कंहिं कम जी कान्हे का 1 करोड़ जी गाड़ी वठी बिहार इंसान हथ न लाए त ज़िंदगी बर्बाद थी वेंदी दुनिया जो हसीन तरीन फ्रूट वठी आ पियो हुजे इंसान हथ न लाए त कीड़ा पइजी वेंदा दुनिया जी कहिड़ी बि शइ हुजे ऐं इंसान दुनिया जी इज्जत न आहे इज्जत रब कई आ त इंसान तुंहिंजी कई आ तुंहिंजे करे पोइ काइनात जी इज्जत कई आ तुंहिंजी इज्जत छो कई आ जो आदम जो औलाद है आदम जी इज्जत छो कई आ छो त यार जी सूरत मां बनायो
हिकड़ो जुमलो चवां बर्दाश्त कंदो। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, टाइम ओवर थियो, माफ कजो, 5 मिनट, सिर्फ 5 मिनट। अव्वल मा खलक़ल्लाहु नूरी, मुझे करीमा काले सलातो व सलाम फरमायो, सब खां पहिरीं जुमलो ॾिसो, सब खां पहिरीं मुझे अल्लाह पंहिंजे नूर मां मुस्तफ़ा जो नूर बनायो। खोड़ दफ़ा सही मुनवर चांग खां ॿुधव, खोड़ दफ़ा उलमा खां ॿुधव। इन सजन साईं जे चरे फ़कीर आशिक राज पर ताहीअ जे वाता कुछ फ़कीराने अंदाज में ॿुध। हा मुंहिंजा महबूब आका, अल्लाह ताला पंहिंजे नूर मां पंहिंजे महबूब जे नूर खे सब खां पहिरीं, हाणे जे सब खां पहिरीं मना पक थी त जन्नत भी गाला, जन्नत भी गाला है ना। बस वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। गालायो कोन था, गालाइंदो न त किथां ॿुधंसि। सब खां पहिरीं माना जन्नत भी, जहन्नम भी, आसमान भी, जमीन भी, मकान भी, कुछ भी को न हो का बि शइ रखण ला। हे टिश्यू जो डबो आ, रखा वरतो त मूं रखण ला, या टेबल हुजे या खट हुजे या जमीन हुजे, जेकॾहिं अल्लाह पंहिंजे महबूब जे नूर खे जन्नत में रखियो त जन्नत मौजूद, जेकॾहिं आसमाननि में रखियो त आसमान मौजूद, ॻाल्हाए ज़मीनुनि में रखियो त ज़मीन मौजूद, जे आदम में रखियो त आदम मौजूद। कुछ भी न हुयो ओ मुंहिंजा मौला, जॾहिं कुछ भी न हुयो त पंहिंजे यार जे नूर खे रखी काथो चवण दे। जेकॾहिं रखण जे लाइ का भी शइ न हूंदी आ त पोइ उन खे पंहिंजे झोल में रखी उन ॾे निहारबो आ। कुछ भी न हुयो, जमीनूं न हुयूं, आसमान न हुया, जन्नत न हुई, पर रब जी ज़ात, चो रब जी ज़ात हुई। उन करीम रब पंहिंजे नूर मां पंहिंजे महबूब जे नूर खे बनाए पंहिंजे कुदरत जे आॾो रखियो। मौला छो रखे? रब फरमाए तो इन ला रखियुमि त तूं मूंखे ॾिस मां तोखे ॾिसां, तूं मूंखे ॾिस मां तोखे ॾिसां। मुझे करीम मुस्तफ़ा जो नूर 80,000 साल अल्लाह जे कुदरत वारे नूर सां रहियो। तफ़सील में नथो वञा, लेकिन नूरे मुस्तफ़ा जॾहिं कुदरत जे जलवन जो दीदार कयो, पहिरों आवाज़ नूरे मुस्तफ़ा कयो अल्लाह। छा कयो? अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात जी हमदो सना शुरू कई। या रहमान, या करीम, या रहीम, या जब्बार, या सत्तार, या गफ्फार, तमाम नेमतूं पंहिंजे करीम रब जूं ॻाईंदे, अल्लाह जी तारीफ़ कंदे, जॾहिं पंहिंजे यार खे रब, पंहिंजे यार खे रब 12 रबीउल अव्वल जे सुबुह ते मोकिलियो त जेको पहिरों इस्म मुझे महबूब पंहिंजे ज़ुबान सां पुकारियो अल्लाह जे ज़ात, उहो पंहिंजे कुदरत जो इस्म ज़ात कयो। बाक़ी जेके भी तारीफ़ूं मुझे मुस्तफ़ा कयूं, रब उन सभिनी तारीफ़ुनि जो ताज चोलो ठाहे मुझे मुस्तफ़ा के ढके दुनिया में मोकिलियो। जिंदगी रही त इंशाअल्लाह ताला बे दफे बुधाइंदो मैं। अजीजाने मन याद रखी छद, बस मोटी अचा वापस तब अल्लाह जे दरबार में पहुंचण ला दरे मुस्तफ़ा जी गुलामी जरूरी आ। दरे मुस्तफ़ा ते पहुंचण जे ला जो पीरन जे पीर, चो पीरन जे पीर, मुहियद्दीन मीर, रोशन ज़मीर, सोहणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जे दरड़े जी हाज़िरी जरूरी है।
जेकॾहिं न मदीने विझे त कंहिं न कंहिं एयरपोर्ट ते त पहुचणो पवंदो न। जे एयरपोर्ट ते न विझे त टिकट किथां मिलंदी? टिकट त एयरपोर्ट तां मिलंदी न दा। त ईअं सम्झो त मदीने जो एयरपोर्ट जेको आहे न बैनुल अक़वामी, हा घरों निकिरण जे लाइ तोखे कार जी ज़रूरत पवंदी, जीप जी ज़रूरत पवंदी, दोस्तनि जी ज़रूरत पवंदी। कामिल मुर्शिद तोखे घरों कढण जी कार एयरपोर्ट ताईं कामिल मुर्शिद पहुचाईंदी। उते वरी सुहिणो दिलबर दस्तगीर वेठो आहे। उते जो टिकेटड़ी मिलंदई त सिधो काथे पहुचंदे? जो काथे काथे जवाब दे, काथे पहुचंदे? अखे फेरा ए ॾिस यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो अखे फेरा ए ॾिस यार हर पीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो हाय हक वारी जमायत आहियूं, हक वारी जमायत आहियूं, असां यार निधन का नाहियूं। नूर हसन न नौजवान है, मीर हसन, नूर हसन। ऐ हक वारी जमायत आहियूं, असां यार निधन का नाहियूं। यारियां वारो नंगर ऐं खीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो लख मुबारक थव दस्तगीर असां जो सोहणे महबूब सुभानी सां प्यार करण वारा जेको भी सोने महबूब सुभानी सां प्यार कंदो यकीनन ओ हर आले रसूल सां भी प्यार कंदो, कोई शक ना है। दम दस्तगीर आले रसूल सां प्यार छो त मुझे अहले सुन्नत जे इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह जो अकीदो छा है? तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है सारा नूर तेरा सब घराना नूर। क्योंकि इमाम अहमद रज़ा खान न पर आशिकन चयो आ मुंहिंजा दोस्त अजीज इलाही बहके बनी फातिमा के बरकोल ईमान कुनी खातिमा। फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे बचड़न जे दामन में हथ विझी करे आशिकन खातिमो बिल खैर जी दुआ घुरिया। कोई सुन्नी आले रसूल जे प्यार का सवा न होंदो। याद रखी छदे खास करे असां जेके सजण साईं जा फकीर आहियूं, असां जा मुर्शिद करीम सैयद ईंदा त पंहिंजो मुसलो कढी उन खे ॾेई छॾींदा आहिनि। असां मुरीद बेअदबर का खुदा पनाह में रखंदो। मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणा जेको सजणन जो भी है न कहीं अमीर जा न कहीं वजीर जा, असी मुरीद आयो सजण साईं पीर जा। न कहीं अमीर जा मुझो ठाहिला मता को बियो पाण दे समझे। न कहीं वजीर जा असी मुरीद आयो सजण साईं पीर जा। न कहीं अमीर जा। आखिरी मिसरो भला भाग रब कया हिन ताहिरी फकीर जा।
हथड़ा नसीब थिया थस सजण साईं पीर जा। सुभान अल्लाह बेशक भला भाग रब कया हिन राज पर फकीर जा। हथड़ा नसीब थिया थस सजण साईं पीर जा। हाणे मौजू करे दिसी दुनिया ठरे। हाणे मौजू करे दिसी दुनिया चवे। दिसो राज पर मथा ही कुर्ब पीर जा। हाणे मौजू करे दिसी दुनिया चवे। दिसो राज पर मथा ही कुर्ब पीर जा। न कहे अमीर जा न कहे वजीर जा। असी मुरीद आयो सजण साईं पीर जा। न कहे अमीर जा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मरहूम मगफूर फकीर खिज़र हुसैन बाभण जी बख्शिश फरमाए। मुझा दोस्तों अगर चाहियो था तो खुदा राजी थे अब्बे अम्मा जी इज्जत कयो। अब्बे अम्मा सा प्यार कयो। अब्बे अम्मा जो अदब कयो ऐं पंहिंजे बच्चन के सुहणी तरबियत ऐं सुहणी तैलीम दियो। पंहिंजे न्याणन के भी बापर्दा जेस ताईं मुनासिब समझो उन्हनि खे मुनासिब तैलीम दियो त तव्हां असांजूं न्याणियूं सुभाणे कंहिंजूं मोहताज न हुजनि। पंहिंजे बच्चन के भी तैलीम दियो। इंशा अल्लाह ताला अल्लाह कंदो त घरन में बरकतूं थी वेंदियूं। घरन में सुकून अची वेंदो। सुम्हण वक्त बच्चन के कलमो जरूर पढ़ायो। वरी गौर सां ॿुधो जॾहिं सुम्हो पंहिंजे बच्चन के न्याणीअ या पुटन के कलमो पढ़ायो। उनखे चओ बाबा कलमो पढ़। चवंदो बाबा कलमो छा? चओ बाबा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। कसम थे रब जो जवाब दे। जॾहिं न बच्चड़ो रात जो कलमो पढ़ी पो सुम्हे सॼी रात खुदा ऐं मुस्तफ़ा जी रहमत जे हेठों हूंदो या न हूंदो। बच्चन के कलमो पढ़ायो ऐं सुम्हण वक्त बच्चन के अल्लाह हाफिज चओ। छा चओ? अल्लाह हाफिज खुदा हाफिज याद रखी छॾियो। इहो जुमलो चई तव्हां सुम्ही पओ सॼी रात तव्हां निंड कयो। तव्हां जे घर जी हिफ़ाज़त अल्लाह जा मलाइक करण फरमाए। चवण दे मूंखे हिकिड़ो हमराह वञे पियो काॾे ॿाहिरि। घरवारी हुई पेट सां। सिंधी सौलीअ में चवां बहराड़ी जो महिल छा सां हुई जे प्रेग्नेंट चवां चवंदो अलाए छो प्रेग्नेंट वरी अलाए छा आहे। घरवारी हुई पेट सां। जेॾी महिल वञे पियो ज़ाल वेचारी ज़ाल हूंदी आहे दरड़े ताईं निकिरी आई। मुड़ुस खां मोकिलाए निहारे चवेसि थी वञी थो पियो जल्द मोट जा। पर हाणे ही जेको मुंहिंजे पेट में तुंहिंजी अमानत आहे भला इन जो कुझु ख्याल थिए थो? जवाब निहारे चवेसि थो ऐं अल्लाह जी बानी इन खे मां पंहिंजे करीम रब जे हवाले करे थो वञा। छा चई? ॻाल्हायो। इन खे मां पंहिंजे करीम रब जे हिफ़ाज़त में ॾेई थो वञा। अल्लाह इन जी हिफ़ाज़त फरमाईंदो। मुड़ुस मोकिलाए हलियो वियो। साल गुज़रियो 8 महीना जेको टाइम गुज़रियो या अल्लाह बहितर थो ॼाणे केतिरो टाइम गुज़रियो। हिकिड़ी हिकायत आहे नसीहत आहे। जीअं जो मोटियो अचे ॾिठई त घर खे तालो लॻो पियो आहे। पाड़े वारनि खां पुछा कई मुंहिंजी ज़ाल काॾे वई? टेलीफोनियूं त कोन हुई जो फोन कंद तुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई आहे। चौदा तुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई। एतिरो टाइम थियो आहे कि भला मूंखे क़बर त ॾेखारियो। अकेलो रहंदो हो ॻोठ में धारियो हुयो। उनखे क़बर ॾेखारियो। वियो क़बर ते वञी रोई कुल पढ़ी मोटी आयो। जीअं अचे घर सुतो अञा सुम्हण वारी करे त ईअं महसूस करे त केरु उथारे चवेसि थो उथी हल तुंहिंजो पुटड़ो तोखे सॾे रहियो आहे। वरी अखियूं खोले मुंहिंजो पुटु रात थी वई आहे। नेठ जे कंहिं बाह में हथ विधुसि त ॿुधी नथो उथी हल। उथी जो पियो त ॾिसे त अॻियां का शइ नज़र नथी अचे पर सिंधीअ में चवां बैटरी को हमराह ॿारींदो थो हले। माण्हू नज़र नथो अचे बैटरी को ॿारींदो थो हले। उहो चवे थो त मां हज़रत अमीर उमर साईं जे दौर जी ॻाल्हि आहे अॼुकल्ह जी ॻाल्हि कान्हे। उन बैटरीअ जे पुठियां वञे थो सिधो वठी मुक़ाम ते। मुक़ाम मां जीअं जो उन जे पंहिंजे ज़ाल जे
कब्र जे भर में पहुतो ॾिसे त कब्र खुली पई आहे सामीअ जे भर में मुंहिंजो पुट वेठो आहे जेको निहारे रहियो पुट वेठो आहे जेको निहारे रहियो आहे आवाज़ तो अचे त पंहिंजी अमानत खण छो त इनखे पंहिंजे रब जे हिफ़ाज़त में ॾेई पोइ निकितो हुए तो अल्लाह जे हिफ़ाज़त में ॾिनी मुझे बेनियाज़ रब तुझे बच्चे जी तुझे ज़ाल जे पेट में त हिफ़ाज़त कई पर जेस ताईं तू मोटे तेस ताईं कब्र में भी मुझे रब तुझे बच्चे जी हिफ़ाज़त कई हाणे खणी वञ पंहिंजे बच्चे खे ऐं मुसलमान बुज़ुर्गाने दीन फरमायो त जेॾी महिल हज़रत अमीर उमर जे साम्हूं